हैदराबाद काज़ी अहमद में पुलिस पारां नौजवान जे घर ते चढ़ाई कई वई। मुतासिरनि पुलिस ते चादर चौदीवारी जो तक़दस पायमाल करण जो इल्ज़ाम लगायो आहे। काज़ी अहमद जे ॻोठ दरिया खान जतोई जे रहवासी नौजवान मीर हसन जतोई मीडिया खे दाहींदे ॿुधायो त घरवारी खे पेकनि में न छॾण तां सोहरे अलह जुड़ियो मक्सी ऐं ससु संदसि ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल करायो आहे त घरवारी खे हुन गैर क़ानूनी तौर पाण वटि रखियो आहे, जॾहिं त संदनि निकाह आहे। घरवारी खे पाण सां गॾु रखणु कहिड़ो गैर क़ानूनी आहे? नौजवान ॿुधायो त काज़ी अहमद पुलिस ॿिनि ॾींहनि खां घर ते चढ़ायूं करे दबाउ विझी रही आहे त छोकिरी खे अदालत में पेश करियो, जॾहिं त संदसि घरवारी 6 महीननि जे हमल सां हुजण करे इलाज हेठि आहे। डॉक्टरनि खेसि ज़हनी परेशानी खां बचाइण जी हिदायत कई आहे, पर पुलिस जी कार्रवाइनि ऐं साहुरनि जे दबाउ सबबि घरवारी ऐं हू ज़हनी दबाउ हेठि आहिनि। हुन DIG ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त पुलिस जी कार्रवाइनि खां बचाए तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।